الحمد لله الذي نور قلوب العارفين بالإيمان ونجانا من سوء الضلالة والمحدثات ووفقنا اتباع سنة سيد الرسل أفضل البشر أفضل الكائنات الذي اسمه مكتوب في الإنجيل والقرآن والتوراة. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم. وقال تعالى في مقام آخر: إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. وعن عائشة الصديقة رضي الله تعالى عنها قالت: قال رسول الله صلى الله عليه وسلم: قراءة القرآن في الصلاة خير من قراءة القرآن في غير الصلاة. وقال النبي صلى الله عليه وسلم: الحسن والحسين سبط من الأسباط. صدق الله وصدق رسوله النبي الأمي الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. जी तवां अल्लाह जे कुरान महबूब जे फरमान जी मोहब्बत में ठाहियो, ईअं ई अवां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त मोहब्बत में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ो। माशा अल्लाह। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूम लक दाइमन अबदा। अजीज दोस्तों ऐं भाइरो, अॼु न ॻोठ अच्छी मस्जिद में अदे अख्तर अली करोड़ साहब जन जे हुक्म ते अल्लाह साईं इन इलाइक़े वारनि सां, इन पाड़े वारनि सां मुलाक़ात जो शरफ़ नसीब फरमायो आहे। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह साईं चल तव्हां ऐं असां सभिनी जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। उन खां पोइ अल्लाह साईं जेको कुझु मूंखां चवराए उनखे तव्हां असां सभिनी जे लाइ आख़िरत में निजात जो ज़रियो बनाए। मुहर्रमुल हराम जी तक़रीबन ये आख़िरी रात आहे ऐं इन मौक़े ते इन ॻोठ अची मस्जिद में पंहिंजे मरहूमनि जे जेके तव्हां असां खां जुदा थी विया आहिनि, वॾड़ा बुज़ुर्ग, मर्द औरतूं, अमड़ियूं भेनरियूं, रिश्तेदार, उन्हनि सभिनी जे ईसाल ऐं सवाब जे लाइ क़ुरान पाक जे वाइज़ जो प्रोग्राम रखियो वियो आहे।
अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है तो अल्लाह साईं पंहिंजे बाननि जी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह साईं उन्हनि जे दरजात खे बुलंद फरमाए। उन्हनि खां तव्हां असां हाल अहवाल नथा वठी सघूं त कहिड़े हाल में आहियो, बस अल्लाह जी बारगाह में दुआ है तो अल्लाह साईं उन्हनि जी हालत बेहतर फरमाए ऐं उन्हनि खे जवार रहमत में जगह नसीब फरमाए इंशाअल्लाह अज़ीज़। चूँकि रात जो काफ़ी वक्त गुज़री रहियो आहे ऐं मूंखां पोइ बि उलमा इकराम ऐं कुझु नातख़्वान हज़रात भी आहिनि, इन जे करे ज़्यादा वक्त अवांजो न वठंदुमि। मुख़्तसर वक्त में बस अवांजे तवज्जो जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह अज़ीज़। मुख़्तसर वक्त में इन मुक़द्दस स्टेज ते फ़ज़ाइल हूंदा, मसाइल हूंदा, दलाइल हूंदा, शमाइल हूंदा, हक़ाइक़ हूंदा, दक़ाइक़ हूंदा, अल्लाह जो क़ुरान हूंदो, मदनी जो फरमान हूंदो, सहाबा ऐं अहल बैत जो शान हूंदो, इंशाअल्लाह राज़ी रब रहमान हूंदो। आमीन तो चओ। मां उन्हनि सां ॻाल्हायां थो जेके जागीर आहिनि, मोहब्बत में आमीन तो चओ। जेको मञींदो त मुसलमान हूंदो, जेको इनकार कंदो उहो शैतान हूंदो। अल्लाह सभिनि खे क़ुरान पाक जे मथां अमल वारी ज़िंदगी नसीब फरमाए, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नसीब फरमाए, वफ़ादारी नसीब फरमाए, जानसारी नसीब फरमाए, हुज़ूर जे यारनि सां यारी नसीब फरमाए। आमीन तो चओ। यार आवाज़ घटि थो अचे, अलाए कुछ गर्मी भी आहे, कुछ लगे तो गर्मी जे करे थकी पिया हो। जेके सहाबा ऐं अहल बैत जे मोहब्बत में अल्लाह जे क़ुरान जे इश्क में वेठा आहियो, मां उन्हनि सां ॻाल्हायां थो, उहो मोहब्बत में आमीन तो चओ। सुभान अल्लाह। अॼु हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त हिन अच्छी मस्जिद वारे इलाइक़े जे हिननि बुज़ुर्गनि में अल्लाह जे क़ुरान जी मोहब्बत नज़र अची रही आहे। मूंखे हिननि नौजवाननि जे चेहरनि में अल्लाह जे क़ुरान जी मदनी जे फरमान जी मोहब्बत नज़र अची रही आहे। अॼु हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिननि अबाबिलनि जे चेहरनि में बि अल्लाह जे क़ुरान जी मदनी जे फरमान जी मोहब्बत नज़र अची रही आहे। अल्लाह साईं पूरी ज़िंदगी क़ुरान पाक जे तिलावत में गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, क़ुरान पाक सां वफ़ा जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जय क़ुरान जे इश्क में अॼु तव्हां गर्मी जे मौसम में पंहिंजा घरड़ा छॾे, पंहिंजूं ओताकूं छॾे, होटल वारियूं कचहरियूं छॾे करे हिन मस्जिद में आया हो। यो कुरान पाक को मामूली किताब थोरो ही आहे। हाँ, जंहिं कुरान जे इश्क में आया हो, यो कुरान को मामूली किताब थोरो ही आहे। हाँ, ये अल्लाह जो वो अजीम शान किताब आहे, जंहिं किताब सां अल्लाह जे रसूल के मोहब्बत, हाँ, सहाबा के मोहब्बत, हाँ, हे अल्लाह जो वो अजीम शान किताब आहे, जंहिं किताब सां अहल बैत सगोरन के मोहब्बत, हे अल्लाह जो वो अजीम शान किताब आहे, जंहिं किताब सां औलिया के मोहब्बत, उलमा के मोहब्बत, सुलहा के मोहब्बत, मर्दन के मोहब्बत, औरतुन के मोहब्बत मूंखे चवण ॾियो त अल्लाह जो वो अजीम शान किताब आहे, जंहिं किताब सां रब रहमान जे रहमत वारे फरिश्तन के भी मोहब्बत आहे। मूंखे चवण ॾियो त अल्लाह जो वो अजीम शान किताब आहे, जंहिं किताब सां ख़ुद अल्लाह जी ज़ात के भी मोहब्बत आहे। अल्लाह से कुरान जे इश्क में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस कायम आहे, सहाबा इकराम वेठा आहिनि, वॾा फ़क़ीह साहबा मौजूद आहिनि, कुरान जा कारी मौजूद आहिनि। उन मजलिस महफ़िल में पैगंबर साईं जो सहाबी सगोरो कारी उबई इब्न काब रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूद आहे, जंहिंखे साईं इमामुल कुर्रा जे लक़ब सां मुलक़ब फरमायो आहे। वॾो सुहिणो कुरान पाक पढ़ंदड़ आहे, सुहिणे आवाज़ सां कुरान पाक जी तिलावत कंदड़ साहबी आहे। वो साहबी सगोरो भी उन मजलिस में मौजूद आहे। साईं फरमाइंदा, कारी साहब अॼु मां मोहम्मद के सूरत बय्यिना जी तिलावत करे ॿुधा। कारी साहब जे अखियुनि में पानी थो अची वञे। अल्लाह जा रसूल, ये कुरान पाक अवां जे मथां नाज़िल थियो आहे, मूंखे कहिड़ी ताक़त जो अवां जे साम्हूं कुरान पढ़ी सघां। साईं, मूंखे ताक़त न आहे जो अवां जे साम्हूं कुरान पढ़ी सघां।
साईं फरमाओ कारी साहब अॼु क़ुरान जी तिलावत के जारी रख छो त अॼु मां मोहम्मद के हुकुम जा त तुंहिंजे ज़ुबान मां क़ुरान ॿुधो वो साहबी सगोरो साईं जी सोबत याफ्ता है मजलिस याफ्ता है महफिल याफ्ता है समझियो त साईं के अल्लाह जी ज़ात का सवा ॿियो केरु हुकुम कंदो ही न यकदम अर्ज करण लगो अल्लाहु सम्माई या रसूल अल्लाह अल्लाहु सम्माई या रसूल अल्लाह अल्लाहु सम्माई या रसूल अल्लाह ये अल्लाह जा रसूल चा अल्लाह सही मुझो नालो खणी करे वाके चयो आहे त कारी उबय बिन काब जी ज़ुबान मां अल्लाह जे कलाम जी तिलावत ॿुधी आ साईं फरमाइंदा नाम अल्लाहु सम्माक हा अल्लाह सही मुके तुंजो नालो खणी करे चयो आहे त अॼु कारी उबय बिन काब जी ज़ुबान मां अल्लाह जे कलाम जी तिलावत तो अल्लाह जो वो अजीम शान किताब है जै किताब से खुद अल्लाह जी ज़ात के मोहब्बत अल्लाह के रसूल के मोहब्बत अम्मा आशा फरमाए थी तो अल्लाह के रसूल के अल्लाह के कुरान से मोहब्बत ही चो सुभान अल्लाह हाँ केर अम्मा उहा अम्मा आशा फरमाए थी जेके साईं कदे तय्यबा सजो कदे ताहिरा सजो कदे हुमैरा सजो कदे सिद्दीक़ कायनात सजो उहा अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जंहिंजे बिस्तर ते जिब्राइल अमीन कुरान जूं आयतूं खणी करे ईंदो आहे उहा अम्मा फरमाए थी पई जंहिंजे लाइ जिब्राइल अमीन अल्लाह जा सलाम खणी करे ईंदो आहे उहा अम्मा फरमाए थी जंहिंजे हुजरे में अल्लाह जा रसूल आरामी आहिनि जंहिंजे हुजरे जे लाइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा बैन बैती व मिंबरी व हुजरती रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह उहा अम्मा फरमाए थी जंहिंजे हुजरे में अल्लाह जा रसूल आरामी आहिनि जंहिंजे हुजरे जे मथां अॼु बि 70,000 मलाइक दुरूद पढ़ी रहिया वह अम्मा फरमाए थी अम्मा आशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा फरमाए थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुरान से मोहब्बत है अल्लाह जल तव्हां असांखे कुरान जी मोहब्बत नसीब फरमाए कुरान जी तिलावत जो शौक़ नसीब फरमाए अम्मा फरमाए थी साईं के कुरान से मोहब्बत हुई साईं कदे ॾींहं जो कुरान पढ़ंदा कदे रात जो कुरान पढ़ंदा कदे सहाबा जी मजलिस में कुरान पढ़ंदा कदे अकेलाप में कुरान पढ़ंदा कदे सहाबा जी जुबान में कुरान ॿुधंदा हत्ता के रात जो मुझे हुजरे में भी करे मुसल्लो विछाए करे बरकातू नफिल जी नियत करे अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदा पर साईं जी तिलावत का मामूली थोरो हूंदी तू असां तिलावत कंदा आहियूं न बनी में ख्याल होंदो है रोंबे में ख्याल होंदो है बिज में ख्याल होंदो है लाबारे में ख्याल होंदो है कमंद में ख्याल होंदो है पानी जे वारे में ख्याल होंदो है अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फरमाए थी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे इश्क मोहब्बत में कुरान जी तिलावत कंदा हा हां अखिन मां गोड़ा मोती जे दानन वांगुरु डबकी करे मुसल्ले ते किरंदा गोड़न जे निकरण बिन किस्मन जो एकड़ो ये नीर थी करे निकरंदा आहिनि ये लकीरां कढंदा ईंदा आहिनि रुखसारनि ते गिठनि ते लकीरां कढंदा ईंदा ऐं ईअं जेको आहे वरी ॿियो क़िस्म आहे त मोती जे दाणनि वांगुरु दाणा दाणा थी करे अखियुनि मां निकिरंदा आहिनि जेको दाणा दाणा थी करे ॻोड़ो निकिरे इन में अखि जे हुस्न जो इज़हार हूंदो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे त जीअं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसीन हो तीअं साईं जे अखियुनि मुबारक मां जेको ॻोड़ो निकिरे पियो उहो ॻोड़ो बि हसीन आहे अल्लाह असांखे सोने नबी जी ताबेदारी जी तौफ़ीक नसीब फरमाए वफादारी जी तौफ़ीक नसीब फरमाए जानसारी जी तौफ़ीक नसीब फरमाए हुजूर जे यारनि सां यारी जी तौफ़ीक नसीब फरमाए साईं जे अखियुनि मुबारकनि मां ॻोड़ा मोतीअ जे दाणनि वांगुरु टपकी करे निकिरी रहिया आहिनि छो त साईं पाण बि हसीन आहिनि साईं जे अखियुनि मुबारकनि मां जेके ॻोड़ा निकिरनि था उहे ॻोड़ा बि हसीन आहिनि असांजो अक़ीदो ईमान आहे त दुनिया जी हर हसीन शइ खां मुंहिंजो मोहम्मद हसीन आहे मूंखे चवण जो त पूरी कायनात में मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसीना बेहतरीना बिल यकीना नाज़नीना साहिब जमाला साहिब कमाला आमिना जो लाल वो महबूब रब्बे जुल जलाल दुनिया में को चेहरो कंजो महबूबा को चेहरो कंजो महबूबा मुझे मोहम्मद जो चेहरो मुझे रब जो महबूबा अल्लाह ने सोने नबी जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए वफादारी जी तौफीक नसीब फरमाए जानसारी जी तौफीक नसीब फरमाए हुजूर जे यारन सा यारी जी तौफीक नसीब फरमाए हां मुंजा साईं चलो हसीन नाइन पर असा जो अकीदो ईमान आ हां
हिन अची मस्जिद वारनि जो मुंहिंजे माइटनि कलोरनि जो हिन इलाइक़े में रहंदड़ बुजुर्गनि जो दायनि जो सूमरनि जो हर क़ौम चननि जो जेके क़ौम हिते रहनि थियूं पियूं हर माण्हू जो इहो अक़ीदो ईमान आहे त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छड़ो हसीन न आहे पर हसीननि में अहसन। चओ न सुभान जेके जागीर आहियो उहे ॻाल्हायो मोहब्बत में चओ सुभान। असांजो अक़ीदो ईमान आहे हिननि बुजुर्गनि जो हिननि नौजवाननि जो हिननि अबाबीलनि जो हाले जी शरीफ़ सां ताल्लुक़ रखण वारे हर हिकु मुस्लमान जो इहो अक़ीदो ईमान आहे त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छड़ो हसीन न आहे पर हसीननि में अहसन आहे, जमीलनि में अजमल आहे, कामिलनि में अकमल आहे, शरीफ़नि में अशरफ आहे, नबीयनि में अफ़ज़ल। साईं जे इशारे के मोजज़ो मनींदो आहियां, साईं जे कौल के हदीस मनींदो आहियां, मां पंहिंजे महबूब जी दुआ के मक़बूल मनींदो आहियां, मां पंहिंजे महबूब जी मुस्कुराहट के जन्नत जी ज़मानत मनींदो आहियां, मां पंहिंजे महबूब जी मुस्कुराहट के जन्नत जी ज़मानत मनींदो आहियां, साईं जे अमल के शरीयत मनींदो आहियां, साईं जे कदम के सुन्नत मनींदो आहियां, मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर के जिब्राइल अमीन का वधीक मुतहर मनींदो आहियां, साईं जे जिस्म मां निकतल पसीने के मुश्क अंबर का वधीक मुअत्तर मनींदो आहियां। जी साईं जा गोड़ा हसीन हिन तीअं असांजो अक़ीदो ईमान आहे त साईं जे जिस्म मां निकतल पसीनो भी हसीन। अल्लाह असांखे हुजूर जे पगर सां मोहब्बत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हां मदीने जूं औरतूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पगर मुबारक जे फुड़न के शीशन में जमो कर रखंदियूं, जडे खुशी जो मौको थींदो एक तीली बोले करे जडे कपड़े ते लगाई वेंदी ही पूरो माहौल खुशबू से मुअत्तर थी वेंदो हो। ॿाहिरां आयल औरतूं, सरदारनि जूं औरतूं, नवाबनि जूं औरतूं, अमीरनि जूं औरतूं पुछा कंदियूं अमा ये खुशबू आंदी किथां है? हे त मके जे बाजार जी मालूम न पी थे, हे त मदीने जे बाजार जी मालूम न पी थे, हे त खुशबू यमन जे बाजार जी मालूम न पी थे, अमा ये खुशबू आंदी किथां है? मदीने जी औरतूं जवाब में फरमाईंदी हूं कि मदीने जे बाजार की खुशबू के केड़ी ताकत जो हिन खुशबू जो मुकाबलो कर सके, मक्के जे बाजार जी खुशबू के केड़ी ताकत जो हिन खुशबू जो मुकाबलो कर सके, यमन जे बाजार की खुशबू के केड़ी ताकत जो हिन खुशबू जो मुकाबलो कर सके, हे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पसीने जी खुशबू है। फरमाए जरे के कपड़े ते एक तीली बोले कर लगाई वेंदी वो कपड़ो गड़ी सड़ी करे खत्म थी वेंदो पर अल्लाह जे रसूल जे पगर जी खुशबू खत्म न थींदी। इन जे करे के अल्लाह वारे चवा मुश्क अंबर को क्या करूं ए दोस्तों खुशबू के लिए। हां मुश्क अंबर को क्या करूं ए दोस्तों खुशबू के लिए, मुझको तो रुखसार मोहम्मद का पसीना चाहिए। अल्लाह एडे सोने नबी जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए, वफादारी जी तौफीक नसीब फरमाए, जानसारी जी तौफीक नसीब फरमाए, हुजूर जे यारन सा यारी जी तौफीक नसीब फरमाए। हां अम्मा फरमाए थी साईं जने इश्क मोहब्बत में कुरान जी तिलावत कंदा हा, अखिन मां गोड़ा मोती जे दानन वांगुर डबकी करे मुसल्ले ते करंदा हा। साईं जने नमाज का फारिग थींदा हा मां मुसल्लो खणंदी हम त मुसल्लो एडो आलो लगो पे हुंदो जन त पानी जा जग खणी के मुसल्ले जे मथा हारिया गया। अल्लाह से असा के कुरान जी तिलावत जी तौफीक नसीब फरमाए। अज मोबाइल में मानू मसरूफ थी। हां सुबह जो अख खुले थी मोबाइल हाथ में आए। हाँ अगे फजर का पो न तो फजर जी नमाज का पो मानू कुरान जी तिलावत कंदो, हाने सुमन महिल भी हाँ मोबाइल हाथ में आए तो वरी उथण महिल भी मोबाइल हाथ में आए। अल्लाह कुरान जो शौक़ नसीब फरमाए। हाँ कुरान जी तिलावत जी तौफीक नसीब फरमाए। अल्लाह जे रसूल के कुरान सा मोहब्बत, सहाबा के कुरान सा मोहब्बत, सोने सिद्दीक के दरसों वाह सिद्दीक तुझी अजमत ता कुर्बान वना। जने इश्क मोहब्बत में सिद्दीक अकबर पंजे बाजार के अंदर दुकान में वही करे, पंजे दुकान में वही करे कुरान खोले करे। जने इश्क मोहब्बत में सिद्दीक कुरान पढ़ंदो मानू कम छड़े करे सिद्दीक अकबर जे जुबान में कुरान बुध कुरान पढ़ो। सिद्दीक अकबर जो मामूली तो रहंदो हाँ लिंग कांडार जी वेंदा कुरान बुधण वारे। हाँ काफरन जो वफद 13 मानू छड़ो सिद्दीक अकबर जे जुबान में कुरान पाक बुधी कर मोहम्मद जे इस्लाम के कबूल। सिद्दीक आशिक कुरान हो, आशिक रसूल हो। हाँ
काफ़रनि जो वफ़द अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में आयो आहे। ए मोहम्मद पंहिंजे परवाने मस्ताने हिन सिद्दीक़ के समझा सही। साईं फरमाओ छा ॻाल्हि आहे? साईं के समझाओ सही। जे साईं अहिड़े ज़ौक़ ऐं शौक़ में हे क़ुरान जी तिलावत तो करे। फरमाए जॾहिं सिद्दीक़ ज़ौक़ ऐं शौक़ में क़ुरान जी तिलावत कंदो आहे, जॾहिं सिद्दीक़ इश्क ऐं मोहब्बत में क़ुरान जी तिलावत कंदो आहे, असांजे घरनि में मायूं मानी पचाइण छॾे ॾींदियूं आहिनि, वापारी वापार छॾे ॾींदा आहिनि, ताजिर तिजारत खे छॾे करे, मज़दूर मज़दूरी छॾे करे, दुकानदार दुकानदारी छॾे करे, झिटिन में बीह करे सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां क़ुरान ॿुधंदा आहिनि। जॾहिं सिद्दीक़ इश्क ऐं मोहब्बत में क़ुरान जी तिलावत कंदो आहे, पाण बि रोवंदो आहे त ॿुधण वारनि खे बि रोआरे छॾींदो। के भी कुरान जी तिलावत जो शौक़ नसीब फरमा, आमाले साले जो शौक़ नसीब फरमा। हाँ, हज़रत सिद्दीक़ अकबर आशिक़ रसूल आशिक़ अहल बैत। अल्लाह से असां के हुजूर सां भी मोहब्बत जी तौफीक नसीब फरमाए। हाँ, अहल बैत मोहम्मद सां भी अल्लाह से मोहब्बत जी तौफीक नसीब फरमाए। हज़रत अली साईं जे कुलन मुबारकन ते हज़रत हसन साईं सवार आए, हज़रत सिद्दीक़ अकबर जी नज़र पई आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर इश्क ऐं मोहब्बत में पुछा तो करे, अली ये कंहिंजो बचड़ो आहे? हज़रत अली साईं फरमाइंदा, ए जानशीन पैगंबर ए सोना सिद्दीक़ अकबर, हे मुंहिंजो बचड़ो हसन आहे। वरी मोहब्बत में पुछा तो करे, अली मूंखे ॿुधा ही कंहिंजो बचड़ो आहे? हाँ, हज़रत अली साईं वरी मोहब्बत में चवंदा, ए अदा अबू बकर ही मुंहिंजो बचड़ो हसन आहे। वरी हज़रत अबू बकर साईं मोहब्बत में पुछा करे, अली मूंखे ॿुधा सही ही कंहिंजो बचड़ो आहे? ही सोनो हसीन जमील मूंखे ॿुधा सही ही कंहिंजो बचड़ो आहे? हज़रत अली साईं फरमाइंदा, ए सोना सिद्दीक़ अकबर ए जानशीन पैगंबर ही फातिमा जे बतन में आयो आहे, ही मुंहिंजो बचड़ो हसन आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर फरमाइंदा, बराबर बराबर इब्नुल अलीयिन शिबहुल नबीयिन, इब्नुल अलीयिन शिबहुल नबीयिन, पुत्र अली जो आ पर चेहरो नबी जो, पुत्र मुर्तजा जो आ पर चेहरो मुस्तफा जो आ। हज़रत हसन साईं जो चेहरो मुबारक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर सां मिलंदो। हज़रत हुसैन साईं जी हेठ जिस्म मुबारक, चाल मुबारक, हलण मुबारक सजो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म में अतर सां अची करे मिलंदो। हाँ, हज़रत हसन में हुस्न हो ऐं मुंहिंजो हुसैन सजो हसीन हो। साहबा फरमाइंदा, अल्लाह जे रसूल खां पोइ साईं जी वफ़ात खां पोइ असांखे जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिक लॻंदी, हाँ, साईं जी ज़ियारत जो असांखे शौक़ थींदो, असां सोने हसन हुसैन जी ज़ियारत कंदासीं। जॾहिं ॿई बचड़ा अल्लाह जे रसूल जा बचड़ा, सोने अली जा बचड़ा जॾहिं ॿई गॾु बीठा हूंदा हुआ, ईअं महसूस थींदो हो काना शबीहैन बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॼण त मोहम्मद पाण असांजे साम्हूं बीठो आहे। अल्लाह से साहबा जी पैरवी जी तौफीक नसीब फरमाए, आल बैत जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए, वफादारी जी तौफीक नसीब फरमाए, जानसारी जी तौफीक नसीब फरमाए, हुजूर जे यारन सां यारी जी तौफीक नसीब फरमाए। त साहबा इकराम के सोने सिद्दीक़ अकबर के जी अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुई, हाँ, तीअं खानदान नबूवत सां मोहब्बत हुई, सोने हसन ऐं हुसैन सां मोहब्बत हुई, अम्मा फातिमतु ज़हरा सां मोहब्बत आहे। अल्लाह जे रसूल जी वफ़ात खां पोइ अम्मा फातिमतु ज़हरा के बुखार आयो आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर के खबर पए थी पई त पैगंबर साईं जी न्याणी के बुखार आयो आहे, मथे ते बुखार चढ़ी वियो आहे। पंहिंजी घरवारी अस्मा बिनते उमैस के अम्मा फातिमतु ज़हरा जी खिदमत में मोकिले थो पियो, चेवन पैगंबर साईं जी न्याणी के बुखार आए, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई जो सदमो पोतल आहे। अम्मा फातिमतु ज़हरा फरमाए थी, अल्लाह जे रसूल जी जुदाई जो सदमो को मामूली सदमो थोरो ई आहे। अम्मा फातिमतु ज़हरा फरमाए थी, सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन अलैहा, अल्लाह जे रसूल जी जुदाई जो सदमो मुंहिंजे मथां एॾो किरियो आहे, जेकॾहिं इहो सदमो कंहिं ॾींहंनि जे मथां किरे हा त उहे ॾींहं बि रातियूं थी पवनि। हज़रत सिद्दीक़ अकबर के अम्मा फातिमतु ज़हरा सां मोहब्बत आहे। पंहिंजी घरवारी अस्मा बिनते उमैस के अम्मा फातिमतु ज़हरा जी खिदमत में मोकिले रहियो आहे।
जंहिंमहिल अम्मा फातिमतुज़ ज़हरा जे मथे ते बुखार अची रहियो आहे, मथे ते पटियूं रखण वारी औरत सिद्दीक़ अकबर जी घरवारी अस्मा बिन्त उमैस आहे, तसल्लियूं ॾियण वारी औरत सिद्दीक़ अकबर जी घरवारी अस्मा बिन्त उमैस आहे। हाँ, जॾहिं 6 महीननि खां पोइ अम्मा फातिमतुज़ ज़हरा जी वफ़ात थी आहे त उन वक़्तु गुस्ल ॾियण वारी औरत सिद्दीक़ अकबर जी घरवारी अस्मा बिन्त उमैस आहे, कफन पाराइण वारी औरत सिद्दीक़ अकबर जी घरवारी अस्मा बिन्त उमैस आहे। मूंखे तव्हां ॿुधायो त अम्मा फातिमतुज़ ज़हरा जी ख़िदमत में सिद्दीक़ अकबर पंहिंजी घरवारी खे मोकिलियो। हज़रत सिद्दीक़ अकबर जी घरवारी मुसलसल अम्मा फातिमतुज़ ज़हरा जी ख़िदमत में गुज़ारियो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हितां सहाबा ऐं अहल बैत जे विच में नफ़रत आहे या मुहबत जो सबूत आहे? इन जे करे क़ुरान पाक फरमायो रुहमाउ बैनहुम, दुनिया जूं उबतियूं सुबतियूं तारीख़ूं लिखंदियूं पयूं त सहाबा ऐं अहल बैत जी पाण में नफ़रत हुई। अल्लाह जे क़ुरान इन्हनि कूड़नि तारीख़नि खे रद्द कंदे फरमायो रुहमाउ बैनहुम, दुनिया जूं तारीख़ूं कूड़ियूं आहिनि, अल्लाह जो क़ुरान सचो आहे त सहाबा ऐं अहल बैत पाण में खीर खंडरो। अल्लाह असांखे सहाबा जी पैरवी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाँ, अम्मा फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जो जनाज़ो मस्जिद नबी जे साम्हूं अचे थो, छो त अम्मा फातिमतुज़ ज़हरा वसियत कई अली मुंहिंजो जनाज़ो रात जे टाइम ते खणजांइ, मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न खणजांइ, छो त मुंहिंजो चेहरो या अली ॾिठो या नबी ॾिठो या मुस्तफ़ा ॾिठो या मुर्तज़ा ॾिठो, इन जे करे आउं चाहियां थी पई त मुंहिंजे कफ़न ते कंहिं धारे जी नज़र न पए। मता को चए त नबी जी न्याणी जो कद हेतिरो, गोया के उम्मत मुस्लिमा जी न्याणियुनि खे वसियत करे वई त जेकॾहिं जन्नत में ख़ातून जन्नत सां गॾु रहणु चाहियो थियूं त पर्दे वारी ज़िंदगी इख्तियार कयो। अल्लाह असांजे अमड़ियुनि खे न्याणियुनि खे पर्दे वारी ज़िंदगी नसीब फरमाए। हाँ, अम्मा फातिमतुज़ ज़हरा हया जी मलका आहे, अम्मा फातिमतुज़ ज़हरा सखा जी मलका आहे, अम्मा फातिमतुज़ ज़हरा क़ुरान जी तिलावत जी मलका आहे। इन जे करे कंहिं अल्लाह वारे अम्मा फातिमतुज़ ज़हरा जी ज़िंदगी के शेरनि में कलम बंद कियो आहे। फरमाए हया के माथे का ताज ज़हरा, चओ न सुभान अल्लाह। जेके अहल बैत जी मोहब्बत में जागी रहे वो मोहब्बत में चो सुभान अल्लाह। फरमाए हया के माथे का ताज ज़हरा, वफा परस्ती की लाज ज़हरा, मकाम कौने हुसैन ये है, करेगी जन्नत पे राज ज़हरा, किसी की बेटी को न मिलेगा मिला है तुझको जो राज ज़हरा, जो है तेरे कदम की मट्टी वो है दी का ताज ज़हरा, और दुनिया भर में जो बट रहा है, दुनिया भर में जो बट रहा है तेरे घर का अनाज ज़हरा, और जो तेरे शोहर से बुग़्ज़ रखे मरीज है ला इलाज ज़हरा। मुखे चवण जो त शबीर और शब्बर दी अम्मी ज़हरा, सुभान अल्लाह। जेके अहल बैत जी मोहब्बत में जागी रहो, मोहब्बत में चो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अच्छी मस्जिद वारा अहल बैत जी मोहब्बत में जागी रहन। फरमाए शबीर और शब्बर दी अम्मी ज़हरा, नबी दे घर विच है जम्मी ज़हरा, मकाम तेरे नु कौन समझे, फरिश्ते हन तेरे कमी ज़हरा, रब नु सजदा करन दी खातिर रात मंगदी है लंबी ज़हरा। अली साईं फरमाइंदा इशा जी नमाज का पो बरकातु नफिल जी नियत के पेरी रकात में सूरत फातिहा का पो सूरत बकर जी तिलावत के, जरे सूरत बकर जी तिलावत पूरी थी मु समझो हाने रुकू कंदी, छो त कुरान जी वडे में वडी सूरत पूरी कई अथे, मु समझो हाने रुकू कंदी, पर सूरत बकर खत्म, सूरत आल इमरान खत्म, सूरत निसा खत्म, सूरत माइदा खत्म, सूरत अनाम खत्म, सूरत आराफ खत्म। जरे कुरान जा 15 सिपारा मुकम्मल थिया अम्मा फातिमतुज़ ज़हरा पेरी रकात जो रुकू, जरे बी रकात शुरू कए 16 सिपारो खत्म, 17 खत्म, 18 खत्म, 19 खत्म, 20 खत्म, अना कुरान जो खत्म मुकम्मल थियो ही ना है। हेडो मस्जिद नबी मो फजर जी आजान जो आवाज अचियो, अल्लाह अकबर अल्लाह अकबर, जल्दी जल्दी रुकू कए, सजदो कए, सलाम फेरे करे, रब का रोई करे दुआ घुरती, अल्लाह इन सर्दी जी रातन के तू एतरो नंढो करे छड़ियो जो पैगंबर जी न्याणी कुरान जो खत्म भी मुकम्मल न करे सकी। इन जे करे फरमाए शबीर और शब्बर दी अम्मी ज़हरा, नबी दे घर विच जम्मी ज़हरा, मकाम तेरे नु कौन समझे, फरिश्ते हन तेरे कमी ज़हरा, रब नु सजदा करन दी खातिर रात मंगदी है लंबी ज़हरा। अम्मा फातिमतुज़ ज़हरा के कुरान सा मोहब्बत, आमाल सालिह सा मोहब्बत, नमाज सा मोहब्बत, वरी बचड़े जी जिंदगी में नजर क्यों मैदान करबला में तीरन ने तलवारुन जी बरसात हली रही है, जरे नमाज जो वक्त दे दो हाँ
तीरनि ऐं तलवारुनि जी परवाह नथो करे निमाज़ में शुरू थी वञे थो जॾहिं सजदे में पहुतो आहे हाँ सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जॾहिं सजदे में पहुता आहिनि त बुज़दिलानी कार्रवाई करे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे गर्दन मुबारक जे मथां तलवार हलाई आहे निमाज़ जी हालत में इमाम हुसैन साईं जो गर्दन मुबारक जिस्म को धार थी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पाकीज़ा खून सां करबला जी ज़मीन रंगीन थी चुकी आहे हाँ तव्हां समझदा हूंदो तो जॾहिं इमाम हुसैन साईं सजदो करे रहियो त उन ते पेशानी करबला जी मिट्टी ते हुई लेकिन मुंहिंजो विजदान तो ॻाल्हाए मुंहिंजो अंदर तो ॻाल्हाए त जॾहिं सोनो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जी ज़मीन ते सजदे जी हालत में हाँ अल्लाह जे अॻियां पंहिंजी जान पेश करे रहियो आहे उन वक़्तु मुंहिंजो अंदर तो ॻाल्हाए त इमाम हुसैन साईं जी पेशानी मुबारक करबला जी मिट्टी ते न हुई बल्कि रब रहमान जे रहमत वारे कदमनि ते इमाम हुसैन साईं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे जन्नत जे जवाननि जो दीदार करणो आहे त मुंहिंजे हसन ऐं हुसैन जी ज़ियारत करे सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन जंहिंखे जन्नत जे जवाननि जो दीदार करणो आहे उहो मुंहिंजे हसन ऐं हुसैन खे ॾिसे जंहिंजे करे कंहिं अल्लाह वारे चयो आहे हुसैन जन्नत दा बादशाह है चओ न सुभान अल्लाह हुसैन जन्नत दा बादशाह है हुसैन आले रसूल लिख हुसैन जन्नत दा बादशाह है हुसैन आले रसूल लिख ले दिल दी तख्ती दे तख्त उत्ते हुसैन दा कोई उसूल लिख ले हुसैन आमिल हुसैन कामिल हुसैन आमिल हुसैन कामिल हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन कारी है करबला हुसैन आमिल हुसैन कामिल हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन कारी है करबला दा हुसैन लई तू नमाज अंदर नबी दे सजदे नु तूल लिख मिलेगी जन्नत पिएगा कौसर मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी के लिए महशर में चैन होगा नबी मोहब्बत करेंगे उससे जिसके दिल में हुसैन होगा अल्लाह सोने हुसैन जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए मुझो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जी जमीन ते पंजे पाकीज़ा खून सां करबला जी जमीन के रंगीन कराए उम्मत मुस्लिमा के पैगाम ॾेइयो मर्दन औरतुन के पैगाम ॾेइयो पोड़न जवानन के पैगाम ॾेइयो त जेकरे तव्हांजी मूसा मोहब्बत आहे मुझे बाबे अली से मोहब्बत आहे मुझे नाने नबी से मोहब्बत आहे त नमाज से ये मोहब्बत कजो जी मां हुसैन नमाज से चो इंशाअल्लाह असां 5 वक्त जमात से नमाज पढ़ंदा चो इंशाअल्लाह असां जी जुमे जी नमाज पाबंदी से पढ़ंदा जमात से पढ़ंदा इंशाअल्लाह 5 वक्त ये जमात से नमाज पढ़ंदा हाँ हज़रत इमाम हुसैन साईं करबला जी इन रेगज़ार जमीन ते इस्लाम से वफा जो दर्स रहिया कुरान से वफा जो दर्स रहिया शरीयत से वफा जो दर्स रहिया उलमा से वफा जो दर्स रहिया तो इंशाअल्लाह असां पंहिंजी पूरी जिंदगी उलमा से उलमा जी वफा में गुजारिंदा सही उलमा जी मोहब्बत में गुजारिंदा जे करे के अल्लाह वारे चयो आहे खून से चरागे दीन जलाया हुसैन ने सब चो बेशक खून से चरागे दीन जलाया हुसैन ने रस्म वफा को खूब निभाया हुसैन ने खुद को तो पानी का कतरा भी मिल न सका लेकिन करबला को खून पिलाया हुसैन ने और सब कुछ ही अपना कुर्बान कर दिया सब कुछ ही अपना कुर्बान कर दिया लेकिन असगर सा फूल भी न बचाया हुसैन ने और नमाज ऐसी पढ़ी करबला में नमाज ऐसी पढ़ी करबला में कि सजदा तो किया लेकिन सर न उठाया हुसैन अल्लाह से सबिन के आमाल साले जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह से कुरान जी तिलावत जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह से तवां सां सभिनी जी हाज़िरी के पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जेको मूं चयो अल्लाह साईं उनखे पंहिंजी हाज़िरी में पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।